ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त चीनी सदर शी जिनपिंग पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सालगिरह ते मुबारकबाद जो ख़त लिखियो वियो आहे। चीनी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद जो पैगाम मोकिलियो वियो आहे। नाज़रीन, मांखे एम ख़बर खां आगाह कंदा हलूं त चीनी सदर शी जिनपिंग पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सालगिरह ते मुबारकबाद जो ख़त लिखियो वियो आहे। चीनी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सालगिरह जे मौके ते मुबारकबाद जो पैगाम मोकिलियो आहे। ये ख़बर मां सां शेयर कंदा हलूं त चीनी सदर शी जिनपिंग पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सालगिरह ते मुबारकबाद जो ख़त लिखियो आहे। चीनी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सालगिरह जे मौके ते मुबारकबाद जो पैगाम मोकिलियो आहे। खबर ॾींदा हलूं त चीनी सदर शी जिनपिंग पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सालगिरह ते मुबारकबाद जो ख़त लिखियो आहे। चीनी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सालगिरह जे मौके ते मुबारकबाद जो पैगाम मोकिलियो आहे। चीनी सदर जो चवणु आहे त मोकिलियल ख़त पाकिस्तान चीन सिफ़ारती लाॻापनि जी मज़बूतीअ जे हवाले सां हिकु गैर मामूली अॻुभराई आहे। ख़त जे मतन में चीनी सदर पारां जनम ॾींहं जे मुबारकबाद ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो आहे। चीनी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सालगिरह जे मौके ते मुबारकबाद जो पैगाम मोकिलियो आहे। चीनी सदर जो चवणु आहे त मोकिलियल ख़त पाकिस्तान चीन सिफ़ारती लाॻापनि जे मज़बूतीअ जे हवाले सां हिकु गैर मामूली अॻुभराई आहे। ख़त जे मतन में चीनी सदर पारां जनम ॾींहं ते मुबारकबाद ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो आहे।